नाज़रीन, एसएस सगद मां हिरा अब्बासी। सब खां पहिरियां हलूं था हेडलाइंस की तरफ। सदर आरिफ अलवी सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद जी मुलाक़ात। ISPR मूजिब मुलाक़ात में मुल्क जी सिक्योरिटी समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त मुल्क खे 5 सालनि में व्याज खां आजो करे सघूं था। व्याज लाइ स्टेट बैंक पारां अदालत वञण ते ॻणती आहे। शरई अदालत जे फ़ैसिले जो एहतराम कयूं था। मुल्क में इस्लामी बैंकारीअ जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ कोशिशूं कयूं पयूं वञनि। PTM सरबराह मौलाना फज़ल उर रहमान चयो आहे त व्याज रुगो मज़हबी माण्हू न पर सभिनी जो गॾियल मसइलो आहे, जंहिं ख़िलाफ़ इज्तमाही तौर मेहनत करणी पवंदी। शरई अदालत व्याज ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। अमल दरामद लाइ वज़ीर आज़म सां ॻाल्हायो वेंदो। मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में अॻूणे TC मटियारीअ जो घेरो वधीक तंग कयो वियो। स्कैंडल में अहम अॻभराई FIA हैदराबाद जी टीम DC ऑफिस मटियारी पहुची वई। ज़रियनि जो चवणु आहे त FIA पारां तलब करण ते असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार कार ऐं तपेदारनि खे गॾु वठी रिकॉर्ड खणी पेश थियो। हैदराबाद जे एहतसाब अदालत ट्रेज़री मां ब्यूरो ऑफ करिकुलम समेत मुख़्तलिफ़ खातनि जा कूड़ा चेक पास कराए 73 करोड़ रुपयनि जी करप्शन वारे रेफरेंस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत ट्रेज़री ऐं बैंक जे 6 जवाबदारनि खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई। संदन अकाउंट मुजमिंद ऐं मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम। अदालत तरफ़ां हिकु जवाबदार अलाह बचायो जी ज़मानत बि रद्द कई वई। सिंध सरकार 5 डिसंबर ताईं ॿोॾि सबबि तबाह थियल घरनि ऐं फसलुनि बाबति सर्वे 5 डिसंबर ताईं मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत जी सदारत हेठि इजलास। बरसात ऐं ॿोॾि दौरान थियल नुक़साननि जी सर्वे 5 डिसंबर ताईं मुकमल करण जो हुकुम ॾिनो वियो। चीफ सेक्रेटरी चयो आहे त सर्वे रिपोर्ट आलमी मालियाती इदारे सां शेयर कई वेंदी। सिंध जे बल्दियाती इदारनि जे रिटायर्ड हज़ारे मुलाज़िमनि जूं रहतियूं अदा न थी सघियूं। ज़रियनि जो चवणु आहे त मकानी इदारनि वारे खाते KMC ऐं TMC समेत समूरनि लोकल काउंसलर्स खे ख़त लिखी तफ़सील घुरी वरिता। ख़त में चयो वियो आहे त ॿुधायो वञे त केतिरनि रिटायर्ड मुलाज़िमनि जूं रहतियूं आहिनि ऐं केतिरनि रिटायर्ड मुलाज़िमनि जी रक़म रहियल आहे। नेपरा कराची वासियुनि लाइ बिजली ₹2.14 सस्ती करे छॾी। नेपरा ॼाणायो आहे त कराची वासियुनि लाइ अक्टूबर महीने जी फ्यूल एडजस्टमेंट तहत बिजली ₹2.33 सस्ती कई वई आहे। फ़ैसिले सां कराचीअ जी अवाम खे 3 अरब 59 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलंदो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।